सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे कॾहिं बि सभ खां पहिरीं असांखे ॿिए जो गंद न खणणु खपे। ॿिए जे साड़ में, ॿिए जे क्रोध में पंहिंजो पाण खे न साड़े रखो। ग़लती कोई ॿियो करे जलाए असां पाण खे रखूं त असां छो रखूं। ग़लति को ॿियो हुजे, खोपड़ी असां पंहिंजी घुमाए छॾूं छो। करे कोई ॿियो अंदरि असांजे में हलचल हुजे, असां छा जहिड़ो हुजे करा में हर को पाण खणंदो न, असां छा कंदासीं। असांखे ॿिए खे नाहे ॾिसणो, असांखे पाण खे ॾिसणो आहे, मूंखे छा करिणो आहे। ऐं जेकॾहिं असांखे हुजे त पाण ते असां नज़र रखूं। जेकॾहिं मुंहं में गंद अची वियो आहे त असां उनखे कीअं उछलायूं, असां उनखे परे कीअं कयूं, असांखे उहा ॻाल्हि सम्झणु खपे। ऐं जेकॾहिं असां पंहिंजो गंद परे करणु चाहियूं त पोइ हिकिड़ी ॻाल्हि असां ज़हन में रखी छॾूं, असां सॼे घर खे साफ़ करे वेंदासीं। ओ सचे साईं जी राम जी कहाणी आहे। ओ हिकिड़ो परिवार सचे साईं ॾे आयो। चए साईं असांजो ॿार आहे, नौजवान आहे, सो सभिनी सां क्रोध सालंदो आहे, कंहिंसां चङो न हलंदो, कंहिंजी इज़त लाहींदो आहे, कंहिंजो कुझु कंदो आहे। सदाई उनखे क्रोध साड़ अहिड़ो आहे, ॿ ॾंदे जो क़दुरु बि कोन्हेसि। तंहिंजे करे तव्हां आसीस करोसि त उहो अचे, उहो तव्हांजो दर्शन बि करे, आसीस करो त सुधरे। सॼे घर जी इज़त कंहिंजी न आहे कंदो, सॼे घर जे करे परेशान आहे। त साईं जन चयो, चए ठीकु आहे अचे, पोइ मां ॾिसांसि थो, मिलांसि थो। चएसि ईंदो ई न आहे, बसि तव्हां चओ असां हुनखे सॾे अचूं। त साईं जन चयोसि चए न पाणे अची वेंदो, काॾे वेंदो, मां हितां आयो आहियां त उहो बि ईंदो, काॾे वेंदो। साईं जन खे चयोसि मां आयो आहियां त ईंदो ज़रूरु। ऐं हुन चयो साईं काॾे वेंदो ई न आहे। तो ॿिए पुट खे चए पंहिंजे पुटु सॾे अचेसि। जॾहिं साईं हुनखे चयो त सॾो त पाणे ईंदो। हे जीअं वियो ॾे तो पंहिंजे दुकान ते खड़ो, ऐं दुकान ते कपिड़ो हूंदो आहे, इहो मेरू जंहिंसां सामान छॾीबो आहे सुबुह जो, खणी करे छंडड़ी चवंदा आहिनि, हणंदा खड़ा हूंदा आहिनि सभु। मेरी उहो बि सामान खे छंडड़ी हणंदो खड़ो, साफ़ कंदो खड़ो। ऐं चयोसि सभु साईं जन ॾे हलियासीं। साईं जन खे चयोसि तूं बि हल दर्शन कर हली। जीअं हुनखे भाउ चाचो जेको वठणु आयोसि चयुसि, जीअं हिन चयो हो आग बगोलो थियो। चए तव्हां मूंखे रहण जहिड़ो न छॾींदा वे, मुंहुं खणण जहिड़ो न छॾींदा वे। जेको ईंदो आहे हुन सां शिकायत कंदा हुआ मुंहिंजी। मां अञा हाणे सोचां पियो वञा साईं जन जो दर्शन करे अचां, उहो त ई अॻु में शिकायत खणी आयो, मां कहिड़े मुंहुं सां वेंदुमि। सो क्रोध में थी चए छा हलाइण, पोइ छॾियो छा थो, जेको छंडड़ी मुंहुं में थोरी ठेकाइजे कॾहिं, जेको सॾण आयुसि सिधो हुनजे मुंहुं में। उहो कपिड़ो खणी करे सिधो आयो सभा में। चएसि जहिड़ो चयो त मां हालत कई अथई, छंडड़ी मुंहुं में मारी अथई। साईं जन खिलियोसि, चए मां तोखे चयो न पाणी ईंदो तॾहिं चयोसि। साईं जन चयो तव्हां ॿियो कुझु न कयो, इहो जेको कपिड़ो अथव इहो त मालिक खे यादि करे जाप कंदे त हिन कपिड़े खे धोई करे साफ़ कर। ऐं जीअं उहो वियो कपिड़े ते, जेको खूह या नलको जेको बि हुयो पाणी सां खणी करे हुन कपिड़े खे धोई करे साफ़ करणु शुरू कयो। जीअं जीअं कपिड़े खे धोई 2 टे नुपुड़ा ॾिनई, धोताईंसि, एतिरे में उहो छोकिरो पहुतो अची। ऐं छोकिरो अची करे उहो साईं जन जे चरणनि ते आयो। चएसि आसीस करो मां अचां पियो, पर हिन मूंखे चयो नी करे, मूंखे अलाए छा थी वियो, क्रोध अची वियो। पर जीअं हे वियो मूंखे वरी घड़ी खां पोइ ख़्यालु आयो त साईं जन मूंखे यादि कयो त चयो बि अथनि मां वञा न, त इन करे मां पहुतो आहियां। अची तव्हां आसीस करो, रहमत करो, मां चङो थियां। मां सभिनी खे ॾाढो ॾुखायो आहे, ॾाढो तंग कयो आहे। तो साईं जन चए छा आहे, जीअं तो कपिड़ो धोतो आहे तुंहिंजी महल लहण शुरू थी वई आहे, बसि हाणे तुंहिंजी महल लहंदी, होॾो कपिड़े जी महल लहंदी, होॾो तुंहिंजी महल लहंदी वेंदी, तूं सही थी रहे। ऐं जीअं साईं जन हुनखे चयो जीअं कपिड़े जी महल लहंदी तीअं तुंहिंजी महल लहंदी। ऐं जीअं कपिड़ो साफ़ थियो, छोकिरो एतिरो शरीफ़ थी वियो
जे वरी सॼी ज़िंदगी मूंखे कॾहिं किरो या साड़ न आयो पर सभिनी जो ख़्यालु रखण वारो ऐं बहितर इंसान बणिजी वियो।